डॉक्टर साहब नमस्ते। ओम नमस्ते। ओम साईं छा नमस्ते। हाल आहे? ख़ुशि आहियो? ज़ोर आहियो? तयारु आहियो? खैर दुआ है। ॾियो ख़बर जी अॼुकल्ह साईं। कहिड़ी मसरूफ़ियत आहे? कमकार में लगा पिया आहियूं सर। साईं कहिड़ो कमकार पिया कयो अॼुकल्ह? हॉस्पिटल में कम करियूं था साईं। अच्छा, किथे कहिड़ी जॻह ते? गोलीमार चौरंगी। इहो किथे आहे? गोलीमार चौरंगी कराची में आहे। अच्छा, कराची में। कराची जी, में कॾहिं इमाम आया? हुसैन अलाउद्दीन हॉस्पिटल जो नालो आहे। कॾहिं आया हुआ हिते? ये असां तक़रीबन असांजो अॼु सुबुह जो ई अचणु थियो। असांखे असांजो प्यारो दोस्त जेको आहे सो मैनेजर साहिबु केवलराम उदासी, हुन सां मिलण जी सिक थी, सो असां हलिया आयासीं। अच्छा, जी, कीअं लॻी कराची अव्हांखे? कराची ठीकु लॻी आहे साईं। जेकॾहिं को नियापो ॾियणु चाहियो ॿिया जेके ॿारहं जा ग़रीब आवाम आहे जेको परेशान आहे तमामु, जी जी जंहिंखे हिकु वेले जी मानी नथी मिले, जी त बिल्कुलु। छा उहे कराची अची कामयाबु थी वेंदा? जी साईं, बिल्कुलु जाखोड़ महिनत कनि न त बिल्कुलु कामयाबु थी सघनि था। पर इनखे कराची में इनखे रहण लाइ ठहण लाइ जेको आहे सो उनखे थोरो अरसो लॻे थो। शुरू में अचण सां इनखे कराची तमामु ख़राबु लॻे थी, छो त जॾहिं पुराणियूं यादूं ऐं पोयां जेके घर वारनि जूं यादूं हूंदियूं आहिनि न, उहो विसारे करे पंहिंजो ध्यानु मन सां हिते कमु करे त जेको आहे सो उहो कामयाबु थी वेंदो। पर अक्सर अॼुकल्ह मूं ॾिठो आहे त जेको छोकिरा कराची ईंदा आहिनि, बसि हुतां खां चईंदा असां 2 महीना रहंदासीं, 4 महीना रहंदासीं, हिते ईंदा आहिनि त महीनो छा पर हिकिड़ो ॾींहुं रहण खां पोइ ॿिए ॾींहुं भॼण जी कंदा आहिनि। छाजे लाइ? बसि साईं, हाणे उहो जेको आहे सो पोयां घर जूं यादगिरियूं हूंदियूं आहिनि। न घर बुख बदहाली आहे उहो नथो सोचे। इहो सोचे हा त पोइ जेको आहे सो हुनखे वञण बि न खपे कराची छॾे। हा न, जेकॾहिं उहो सोचे त उहो न वञे, त उहो सोचे ई कोन थो ऐं बसि वरी वापसि घर वञे थो। साईं हाणे जेकॾहिं न सोचींदो त हीअं तव्हां ख़बर आहे महांगाई जो दौर लॻो पियो आहे, हर शइ खपे, घर में हर शइ खपे थी। बिल्कुलु घर में हर शइ खपे थी, तंहिंखां सवाइ हुते कमाईंदो त खाईंदो, न त बुख